अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। घणा पैसा नहीं पेरे? साईं तकरीबन 13,500 आहिनि। 13,500? हाँ। पगार मिलदी इंशाल्लाह ॾींदासीं तव्हांखे। फ़िलहाल कढो सौदो कढो। साईं घणा साल थी आहिनि तव्हां ख़बर? जेतिरा बि साल थियनि बहरहाल तूं सही कर। तव्हां पगारूं खणी करे पंहिंजो घर हलायो थो, भला दुकानदार असां काॾे वेंदासीं? तूं पाड़े में वेठा आहियूं, सामान सौदो ॾियणो आहे तव्हांखे न? या कहिड़ी साईं असांखे दुकान बि त हलाइणो आहे न आख़िर। तूं घटि घटि सौदो कढी ॾिसंदा उन ॻाल्हि खे। साईं पैसा इलाही थी आहिनि तव्हांखे। हाणे छा ॾींदासीं? पगार मिलनि, पगार बंदि पियूं आहिनि। ॾींदा पाड़े में रहणो अथई या भला न? साईं इहे धमकियूं न ॾियो न साईं। इहे धमकियूं मां चवां तूं सौदो कढ। पाड़े में दुकान खोलियो थी त सौदो ॾे न। असां बि ग़रीब रोज़ी करण लाइ वेठा आहियूं। ग़रीब आहे त पोइ दुकान हला न। हाणे छा खपे भला तव्हांखे? अधु किलो दाल खपे। यार दाल में ॻाल्हि ॿुधाई, चूहो चढ़ी आहे त चवंदी आहीं भला। भला खंड रे किलो। खंड यार सही न थी। शुगर जी बीमारी वधी थी वञे हिन तमामु। भला ॿियो छा रखियो थी? ॿियो को कमु कर। बिस्कुट ॾे भला, दॿो बिस्कुटनि जो ॾे। यार ॿी ख़बर ॿुधी थी? हा। पंहिंजे अखियुनि जी ॻाल्हि थी मुंहिंजी। बेकरी ते वियुमि, यकीन करे लतनि सां अटो आड़े पियो। चवंदी आहीं भला। छॾ इनखे, छॾ हथु कढ। सेवियूं थी भला? सेवियूं ॾे, किलो सेवियूं जो ॾे। ख़बर अथई सेवियूं छा जूं ठहनि? छा जूं ठहनि? प्लास्टिक जूं। चवंदी आहीं ऐं अंदरि ख़राबु थी वेंदो। साबुण ॾे 50 वारी। साबुण ॾियईं पर यकीन कंदे बि 1 सेकंड में ॻड़ी वेंदई पाणी में। बेकार साबुण ॾे। अच्छा। हा। टूब ॾे भला, साफ़ करणो ॾंदनि साफ़। यकीन कंदो, यकीन अॻे नी हमारा टूब है, यकीन कंदो मुंह में हेॾा कीड़ा निकिरी आया भला वॾा। छो भला पुराणो हो छा? अलाह ॼाणे पोइ अलाए छा जो था ठाहिनि। चवंदी आहीं भला उहो सौदो रखियो थी, कीड़ा रखिया थी, छा रखियो थी? साईं अंग्रेज़नि जी चीज़ आहे न, पंहिंजी पाकिस्तान जी न अचे। पंहिंजी ठारायो न अदा पोइ। साईं असांखे जेकी मिलंदी उहा ॾींदासीं न। ईअं कीअं मिलंदी यार? सौदो सॼो एक्सपायरी रखियो थी भला। छो कानून आहे तूं पाकिस्तान में कोन्हे? साईं चवंदी आहीं भला मां तव्हांखे कहिड़ी शइ ॾींदे? ॾिनी त का शइ कोन थी। साईं ताज़ो माल अचे थो, तव्हांजो हुकुम आहे। कॾहिं ईंदो? कॾहिं ॿाल बुख ते वेठा आहिनि, कॾहिं ईंदो? शाम ते अची वेंदो। शाम ते इंतज़ारु कयो। हा शाम ते इंशाल्लाह। अल्लाह ख़ैर करे तव्हांखे घर पुॼाईंदुमि मां, टेंशन न कयो तव्हां। ॿियो भला छा रखियो थी? छा ॿियो इहो त तव्हां ॻाल्हि छा खपे? खीर रखियो थी भला? किलो खीर जो ॾे। हाणे ॿार वठी चांहि फिटी पई चवंदी आहीं भला। खीर ई फिटी वियो? फिटी वियो त चांहि फिटी। हाणे शिकायत आई आहे मूंखे पाण खे। चवंदी आहीं पोइ तो भॼी वञ, मुल्क छॾे वञ, पाड़े में वेठो आहे पोइ। साईं तव्हां सुठा माण्हू हो, तव्हां इज़त थो कयां मां। तव्हां ग़लति चीज़ न ॾिनो तॾहिं सम्झो बि सही। तव्हां ग़लति चीज़ कॾहिं मां ॾिनी आहे? माना बचाए थो असांखे। तूं सौदो छो नथो ॾियणु चाहीं? मसलो छा आहे? साईं तव्हां ऑफिसर माण्हू हो, वॾा माण्हू हो, मां तव्हांजी इज़त थो कयां। इहा कहिड़ी इज़त करे थो? सॼो सामान एक्सपायरी ॾियां थो। तव्हांजा ॿार मुंहिंजा ॿार तव्हांखे ग़लति चीज़ ॾियां, ख़ुदा न ख़ास्तो को मसलो थी वञे पोइ केरु ज़िम्मेवार त तव्हां आहियो। पोइ मुंहिंजी गिची तव्हां वठंदो सामान कढो था, ख़ाली कयो इहो। सुभाणे नओं सामान घुरायो, शाम जो तव्हांखे हाज़ुर मां घर पुॼाए ॾींदुमि बसि। ठीकु आहे मज़रत सां बसि। ओके साईं तव्हांखे शाम जो सामान मिलंदो बसि। ओके अदाए पापा जो डिश ते ॾिजो। ए पापा साईं सही गारो तो आधे के चो पे एक्सपायर है यार। ॻाल्हि खे सम्झो बि सही, तव्हां सियाणा कोई एक्सपायर न साईं। ॾियणो कोन हुयो न, ॻाल्हि खे सम्झ बि सही न। ठीक है, बिस्किटनि जो डब्बो ॾिजो। हा बिस्किट जो डब्बो। हा ॿियो साईं नो इनमें तो तारीख सही है, उनके जो पे एक्सपायर है। साईं उधार वारो गिराक हुयो बाबा। ॻाल्हि खे सही घणा थिया पैसा? हाल ए तकरीबन पापा खंड दाल बिस्किट 750 रुपया थिया। सही 750 रुपया? जी अच्छे से 700 रुपया। ठीक है। जल्दी कर सामान दे दा। हाल वे 2 मिनट सामान कढो तव्हां। ठीक है छोकरा सामान इनके कढी दे। मका दे तो कटी दे ना।